पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अॻवान ऐं वज़ीर सरदार अली मोहम्मद महर दिल जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। सरदार अली मोहम्मद महर सीनियर सियासतदान हो। 2002 ईस्वीअ खां 2004 ताईं सिंध जो वॾो वज़ीर रहियो। संदसि ख़ानदानी ज़रियनि तस्दीक़ कंदे ॿुधायो त अली मोहम्मद ख़ान महर ख़ानपुर में पंहिंजी रहाइशगाह में दिल जो दौरो पवण सबबि वफ़ात करे वियो आहे। अली मोहम्मद महर 2018 जी चूंडुनि में MNA 205 तां आज़ाद उम्मीदवार जी हैसियत में कामयाबी माणी ऐं बाद में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत जो ऐलान कयो। संदसि पैदाइश 12 जनवरी 1967 में खानगढ़ में थी। 1998 में संदसि चाचे सरदार ग़ुलाम मोहम्मद ख़ान महर जी वफ़ात बैदि PPA जी टिकट ते बिना मुक़ाबले पहिरियों भेरो MNA चूंडियो। 2002 वारी इलेक्शन में क़ौमी ऐं सूबाई असम्बलीअ जे सीटनि तां आज़ाद हैसियत में मुंतख़िब थियो। बाद में वज़ीर आला सिंध चूंडियो वियो, जेको तक़रीबन 2 साल उन उहिदे ते रहियो। 2007 वारी इलेक्शन आज़ाद हैसियत तां क़ौमी असम्बली जो रुकन चूंडियो। 2014 जी इलेक्शन में PPA जी टिकट ते क़ौमी असम्बलीअ जो रुकन चूंडियो वियो। 2018 वारी इलेक्शन में आज़ाद हैसियत में कामयाब थियण बाद PTI में शामिल थी वफ़ाक़ी वज़ीर एंटी नार्कोटिक्स थियो। अॼु संदसि 52 सालनि जी उमिरि में संदसि अबाणे ॻोठ ख़ानगढ़ में दिल जो दौरो पवण करे माल खे हक़ीक़ी सां मिलियो।